अस्सलाम वालेकुम। उम्मीद आहे त ख़ैर ख़ैरियत सां हूंदो। ही नेशनल हाईवे मोटरवे पाकिस्तान ख़ैबर आहे। असीं आगाह कयूं त हिते ट्रैफ़िक जे जाम हुजण जे करे ऐं रोड ते ही जेके फालतू गाॾियूं बीठियूं आहिनि जे करे रोड ब्लॉक थी थो वञे ऐं हिते रोज़ एक्सीडेंट ऐं हादसनि जो आज़ार वधी वियो आहे। तंहिंजे करे असां आला इंतिज़ामिया खां रिक्वेस्ट था कयूं त महिरबानी करे हिननि ते फ़ौरन जेको सो ज़ाब्तो आंदो वञे। ही जेके रोड जे कपनि ते गाॾियूं चिंकियूं सुज़ुकियूं ऐं फालतू जेका गाॾियूं बीहनि थियूं उन्हनि खे हिते बीहण न ॾिनो वञे। ही तव्हांखे ॾेखारिबो आहे त हिते हादसनि एक्सीडेंटनि जो रोज़ जो मामूल बणिजी वियो आहे। ही जेके फालतू रोड ते टेला ऐं गाॾियूं बीही थियूं वञनि त इन्हनि जे करे हादसा थियनि था ऐं असां मोटरवे वारनि खे या नज़रसानी में ॻाल्हि ॾियारियूं था त इहे जेके फालतू गाॾियूं रोडनि ते ई बीठियूं आहिनि फ़ौरन जो नोटिस वठी इनखे जेको सो रोड ते न बीहण ॾिनो वञे त जीअं माण्हुनि जो नुक़सानु न थिए। क्या मसला बाबा? ना साड़ियां तस्वीरें बढ़ाओ, उन्होंने बढ़ाओ जो क्या मसला क्या है? मसला उन्हें पीछे ब्रेक नहीं लगाई, गाड़ियां खड़ी थी, पीछे आया, पीछे ब्रेक नहीं लगी, गाड़ी उसमें कोई नुकसान? हाँ, इंसान बच गया, बंदे बच गया। ये नेशनल हाईवे ते जेको सो एक्सीडेंट थियो आहे यानी गाॾियुनि जे रश जे करे ऐं घणनि गाॾियुनि जे करे जेको सो ही गाॾी पुयां टेले खे टकराइजी वई आहे ऐं असां ही तव्हांखे ॾेखारियूं था त हिते जो हादसनि जो रोज़ जो मामूल बणिजी वियो आहे। डेली जो हादसो थी रहियो आहे, न को केरु चवण वारो आहे न को छा, दुनियादारी जो न आहे। आम ट्रैफिक थ्योरी हिते हादसा थींदा रहंदा आहिनि। जेका थी रहिया आहियो अॼु त न ड्राए कल्ह वॾो हादसो थी सघे थो। हींअर ई दुनियादारी कोन थी खणी सघे थी, छो त हादसा थींदा रहंदा आहिनि। ॾींहों ॾींहुं वधंदा था वञनि हादसा। अन लाइ कणिक जो रेट घटि कोन थी सघियो आहे। ही लाज़मी आहिनि ॿाहिरि में वञे त रेट घटि कोन थो थिए। अन छो था ॿेर कनि सिंध मां कहिड़ी गुंजाइश कोन्हे, छा कोन्हे सिंध में हर को आहे, पोइ वरी चवनि त माण्हू बुख पिया मरनि। इहो को सही थींदो कोन्हे। सरकार खां एक्शन वठणु घुरिजे। हिते एक्सीडेंट ऐं हादसनि जो हिकिड़ो रोज़ जो हिकिड़ो मामूल थी वियो आहे। हिते मोटरवे न हुजण जे बराबरि आहे। हीअ असीं तव्हांखे ॾेखारियूं पिया त हिते साम्हूं अॻियां कणिक जे गोदाम जा टेलर पिया भरजनि किन पेडनि था, उन जे करे जेके से गाॾियूं टर्न करण में ॾुखियाई थी थिए ऐं पुयां गाॾियूं पाण में टकराइजनि थियूं ऐं हींअर बि ईअं थियो आहे त गाॾियूं पुयां पाण में ही टेला टकराइजी विया आहिनि ऐं रोड जाम थी वियो आहे। असां इंतिज़ामिया खे ऐं सिंध हुकूमत खे ऐं वफ़ाक़ी हुकूमत खे या नज़रसानी में ॻाल्हि ॾियारियूं था त हीअ जेको मोटरवे पाकिस्तान नेशनल हाईवे आहे हिन जी हालति जा हीअ आहे जेका असां तव्हांखे ॾेखारियूं पिया त हिते आम माण्हूअ जे अचण वञण में इंतिहाई ॾुखियाइयूं ऐं दुश्वारियूं पेश अची रहियूं आहिनि। हीअ रोड जी हालति आहे, ट्रैफ़िक जाम थी वञे, एक्सीडेंट हादसा ऐं हींअर तव्हांखे ख़बर आहे त रमज़ान जो बरकतुनि वारो भलारो महीनो आहे ऐं इन भलारे महीने में के माण्हू बीमार, के लाचार, के पोड़ा, के जवान, के ॿार हितां रोड क्रॉस करण में उन्हनि खे ॾाढी ॾुखियाई थी थिए। छो त हीअ जेका हालति रोड जी लॻी पई आहे, अफ़सोसनाक हालति लॻी पई आहे। असां वफ़ाक़ी हुकूमत ऐं सिंध हुकूमत खां इहा नोटिस में ॻाल्हि था ॾियारा रहियूं त हिननि जे लाइ को ख़ासि प्रेशर ठाहियो वञे त जीअं हादसनि खां वधीक हादसनि खां माण्हू बची सघे। ही नेशनल हाईवे मोटरवे पाकिस्तान आहे। हिन वक़्तु असां ख़ैबर खां मौजूदु आहियूं। ही ख़ैबर में तव्हां ॾिसो त रोड ब्लॉक थी वियो आहे ऐं हिन महिल ताईं मोटरवे इंतिज़ामिया
न पहुती आहे ऐं माण्हुनि खे रोज़ेदारनि खे ऐं आम माण्हुनि खे ऐं मुसाफ़िरनि खे इलाही ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियणा पिया पइजी वञनि। सिंध हुकूमत ऐं वफ़ाक़ी हुकूमत वज़ीर एज़म शहबाज़ शरीफ़ ऐं वज़ीर आला सैयद मुराद अली शाह ऐं कानून जा जेके मिनिस्टर आहिनि ऐं मोटरवे जा जेके मिनिस्टर आहिनि, असां उन्हनि खे इहा रिक्वेस्ट था कयूं त महिरबानी करे हिननि जे मथां के ख़ासि उपाउ वरिता वञनि। ऐं हीअ अॼु न पर हिते रोज़ हादसनि एक्सीडेंटनि जो हिकिड़ो रोज़ जो हिकिड़ो महमूल थी वियो आहे। अहिड़ी हालत लॻी पई आहे, माण्हू रोड क्रॉस करण में माण्हुनि खे ॾुखियाई महसूस थी थिए। अहिड़ी हालत में माण्हू कीअं रोड क्रॉस करे सघंदा, कीअं अची वञी सघंदा। हिकिड़े ॾींहुं इहो कमु कोन्हे, रोज़मरह जो जहिड़ो हादसो थी वियो आहे। डेली जो ॾींहुं वधे पियो कमु, न को केरु चवण वारो न को छा। अहिड़े भलारे महीने में बि ईअं थो थिए, न को केरु चवण वारो न को छा। हेतिरो हादसो थी वियो, न को पुलिस न को छा, न को छा, न को कुझु बि कोन थी सघियो आहे। ये असीं तव्हांखे ॾेखारियूं पिया नेशनल हाईवे जी हालत जेका बिल्कुलु जाम थी वई आहे। ऐं हिते को बि तव्हां अहिड़ो ज़िम्मेवार माण्हू नथा ॾिसो जेको न रोड ते हिननि गाॾियुनि हिननि ट्रेलनि ऐं हिननि फालतू ओवरटेक करण वारनि ते को पाइदार अमल करण आहे। हे ओवरटेक जे करे बि काफ़ी हादसा ऐं नुक़सान थियनि था। हीअ रोड जी हालत आहे, हीअ ॾिसो जाम थी वियो आहे ऐं हिते एक्सीडेंट ऐं हादसा रोज़ हिकिड़ो महमूल बणिजी वियो आहे। वफ़ाक़ी हुकूमत ऐं सिंध हुकूमत खे असां इहा परज़ोर नोटिस में ॻाल्हि था ॾियारा रहियूं त हिते नेशनल हाईवे ऐं मोटरवे पाकिस्तान जी तमामु हालत ख़राबु आहे। हिकिड़ो त रोड सही कोन्हनि ऐं रोडनि में खॾा, ऐं ॿी ॻाल्हि त हिते जेका ट्रैफ़िक ओवरटेक करे थी उन जे करे बि इलाही हिते मोटरवे नेशनल हाईवे खे ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियणा था पवनि। ऐं हिते जा जेके इलाइक़नि जा माण्हू आहिनि उन्हनि खे अचण वञण में इलाही शदीद दुश्वारियूं पेश अचनि थियूं ऐं एक्सीडेंट जा हादसा हिकिड़ा महमूल बणिजी विया आहिनि। हीअ ॾिसो बिल्कुलु हींअर रोड बंदि थी वियो आहे।